अस्सलाम वालेकुम किस्सा को मैं हमारी खिदमत में हाज़िर हैं नहीं तो आसां जिते मुझे ख़ुशि हुजो शादी आबाद हुजो करीम रब अव्हांखे दामिद में कर में सुख ने सिर्फ़ पंहिंजो मुहताज रखे आमीन सुम्मा आमीन। हिन भेरे मुख़्तसर तरीन किस्सा गो आहे छाकाणि त किस्सो इहो ई आहे त बारिशूं तेज़ तरीन आहिनि ऐं इन तेज़ बारिशुनि में मदद जी सख़्तु ज़रूरत आहे। असीं जिते बि आहियूं असांखे हिक ॿिए जी मदद करणु खपे। जेका नमरूद जी बाहि हुई उन में जेका हिकु झिरकी हुई न पंहिंजे चुंभ में हिकिड़ो कतिरो पाणी जो खणी विझे पई त जॾहिं खां उस पुछियो वियो त हीउ तुंहिंजे हिन कतिरे सां छा थींदो जॾहिं तेज़ बाहि भड़के पई थी त हुन चयो त मां बाहि विसाइण वारनि में शामिलु थियणु चाहियां थी। यूसुफ जे ख़रीदारनि में उहो जेको कुराड़ी हुई न उहा बि अलाए कखनि कारणनि खे खणी आई हुई ऐं चए पई त मां बि ख़रीदार में शामिलु थियणु चाहियां थी। ऐं हिते ई हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि यादि अचे पई थी त को ॿारड़ो हुयो न जेको स्टार फिश हूंदियूं आहिनि जेके समुंड जी लहरुनि सां जेके मच्छियूं आहिनि तारे जहिड़ियूं उहे किनारनि ते अची करंदियूं आहिनि लखनि जी तादाद में हूंदियूं आहिनि त हिकिड़ो ॿारड़ो हुयो उहो उन्हनि मच्छियुनि मां हिकिड़ी हिकिड़ी मच्छी खे खणी वापसि समुंड में उछलाए पियो। त हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो नौजवान माण्हू उहो बल्कि वॾी उमिरि जो उहो खिलियो वञे मथां त बाबा हीउ तूं छा पियो करीं तूं अजाई हिकिड़ी कोशिशि पियो थो करीं त हिन मां हिते लखे मच्छियूं आहिनि घणियूं बची पवंदियूं। त हुन ॿारड़े हिकिड़ी ॿी मच्छी उतां कढी समुंड में उछलाई ऐं चयईं हीअ बची वई न हीअ हिकिड़ी बची वई न। त हिकिड़े जे लाइ कमु करे सघिजे थो जेकॾहिं असीं घणी मानी नथा करे सघूं टेकियूं नथा चाढ़े सघूं असां पंहिंजे पाण में शेयर करे सघूं था जेकॾहिं सरहदीअ वारा आहियो त हिन ज़माने में मदद जी सख़्तु ज़रूरत आहे। जेकॾहिं अॼु वारा आहियो तव्हां वटि का जाइ आहे त महिरबानी करे कंहिंखे अॼु ज़रूरु ॾियो कुझु ॾींहं लाइ स्टे करे जीअं हीउ जेको ॾुखियो वक़्तु आहे इहो गुज़री वञे। करीम रब खे हमेशह जीअं दुआ इहा ई आहे त दामे दर में कर में सुख ने तव्हांखे महफ़ूज़ रखे उन्हनि सभिनी खे महफ़ूज़ रखे जेके हिननि आफ़तुनि जे साम्हूं आहिनि ऐं दिलेरीअ सां हिन जो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। रब पाक हर कंहिं ते बाज़ कंदो रब पाक असांखे बेकुल ॾींदो त असीं हिननि ख़िदमतुनि में अॻियां अचूं। हिकिड़ो अकेलो माण्हू बि जेकॾहिं असांजे करे बची पियो न त इहो वॾे में वॾो कार ख़ैरु आहे। पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया इनशा अल्लाह लज़ीम बशरत हयात ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं अलाह जी अमान में अला वाही।